धरती जो जमालो वाह वाह जमालो में हैदर कादरी अमा के भली कार चवे तो ऐं अस्सलाम वालेकुम। असांजा जेके भी प्यारा नाज़रीन आहिनि उहे हिन वक़्तु असांखे जॉइन करे चुका आहिनि ऐं असां अव्हां सां यानी कि असांजो इंटरेक्शन थिए पियो वाह वाह जमालो ऐं धरती जमालो जो जेको पहिरियों सेगमेंट हूंदो आहे उहो हूंदो आहे शौक़िया सिंगर। यानी कि असां सभ खां पहिरियां शौक़िया सिंगर सेगमेंट कंदा आहियूं, उन खां बाद में असां सेगमेंट कंदा आहियूं अल्फ़ाबेट खां बाद में असां शेरो शाइरी सेगमेंट शुरू कंदा आहियूं। शेरो शाइरी में काफ़ी दोस्त पार्टिसिपेट कंदा आहिनि, अल्फ़ाबेट में काफ़ी असांजा दोस्त असांजूं अदियूं पार्टिसिपेट कंदियूं आहिनि ऐं इन सां गॾोगॾु आख़िर में असां कंदा आहियूं ही जेके 4 बैलून्स तव्हां ॾिसो पिया 4 कलर्स जा ग्रीन ऑरेंज ब्लू ऐं येलो। सो ही जेको पहिरियों सेगमेंट आहे उहो आहे हे माइक ऑन थींदो। तव्हां सभिनी खे ख़बर आहे, ॿुधाइण जी का बि ज़रूरत कोन्हे का। जेकॾहिं नवां असांजा नाज़रीन असांखे जॉइन कनि था त उन्हनि जे लाइ सिर्फ़ु इहो आहे त ही शौक़िया सिंगर सेगमेंट आहे जेको मां ॻाइण थो चाहियां, ॿुधाइण थो चाहियां त मां तुंहिंजो आहियां, ॿिए कंहिंजो न आहियां। मां ॻाइण थो चाहियां, ॿुधाइण थो चाहियां त मां तुंहिंजो आहियां, ॿिए कंहिंजो न आहियां। शौक़िया सिंगर सेगमेंट में जेकॾहिं रुगो मां ॻाईंदुसि त पोइ मुंहिंजा जेके नाज़रीन आहिनि उहे काॾे वेंदा। सभ खां पहिरीं ॾिसूं था कॉल कंहिंजी आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मोहम्मद जुम्मन सातो साहब भलीकार चवंदो तव्हांखे। ख़ुशि आहे जी जी वाह, तव्हांजी दुआ आहे। ऐं तव्हां ॿुधायो छा पियो थिए, छा वए वापरे थो? अल्हम्दुलिल्लाह सभु ख़ैर आहे। तव्हांखे साईं ॾाढो यादि पिया कयूं। थैंक यू। छा था ॿुधायो अॼु भला सुबुह सुबुह सां? असांजो सुबुह इहो आहे न। बिस्मिल्लाह जी। कई संगत जो यार सॻो ओ कॾहिं मां पियो छिकियां कॾहिं तूं पियो छिकी, हीअ लिक छुप जी रांद सजण, कॾहिं मां पियो लिकां कॾहिं तूं पियो लिकी। वाह। ग़म दर्द जुदाईअ जो जंहिंखे ओ कॾहिं मां पियो सिकां कॾहिं तूं पियो सिकी, ही इश्क जो गाॾो आहे चंदुर, कॾहिं मां पियो सिकां कॾहिं तूं पियो धिकी। और उठाई रहन पर हुजनि हयाती, रुठाई रहन पर हुजनि हयाती, भली पिया विढ़नि सुणा भली पिया विढ़नि पर हुजनि हयाती, रुठाई रहन पर ओ तन तां छॾियां मां जिंद जान घोरे, तन तां छॾियां मां जिंद जान घोरे, घुरन मास बीत ॾियाहूं दकोरे, कुहियूं पिया कुहन सुणा कुहियूं पिया कुहन पर हुजनि हयाती, रुठाई रहन पर रुठाई रहन पर हुजनि हयाती। मोहम्मद जुम्मन सातो साहब तक़रीबन इहो कलाम चवंदो रहंदो आहे ऐं माशाअल्लाह ॾाढो सुठो कलाम आहे। पर मोहम्मद जुम्मन सातो साहब असां तव्हां मां कुझु ॿियनि गाननि जी बि एक्सपेक्टेशन रखूं पिया, छो त तव्हां सुरीला आहियो त इन जे करे थोरो अञा मज़ीद सुठा सुठा गाना तव्हां ॻाए सघो था। हिन वक़्तु ॾिसूं था पहिरीं कॉल मोहम्मद जुम्मन सातो साहब जी हुई ऐं हिननि सुठो गानो ॻायो आहे। ॿी कॉल कंहिंजी आहे, कहिड़े शहर खां आहे, छा वाकई उहो कॉलर मोहम्मद जुम्मन सातो खां वधीक सुठो ॻाए थो? लाइन ॾिसूं था कहिड़े। अस्सलाम वालेकुम। हेलो जी अदा। जी अदा केरु पिया ॻाल्हाए? नेटवर्क प्रॉब्लम आहे, इन जे करे असांजी कॉल
नथा कंटिन्यू करे सघूं छो त वॉइस प्रॉब्लम हुयो हिन जे करे। मोहम्मद जुमन सतो कलाम गायो रुठाई रहने पर हुजन हयाती रुठाई रहने पर। अॼु थोरो असांजी आवाज़ में मज़ो न अथव ऐं हे मां वॾनि आर्टिस्टनि वांगुरु नथो चवां आज गला ख़राबु आहे, न न न ईअं कॾहिं कॾहिं नंढे कलाकार जो बि गलो ख़राबु हूंदो आहे। लाइन ते सुधा केरु आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा क्या हाल आहे सर? मां बिल्कुलु ठीकु आहियां। वफ़ा आमिर बलोच ॻाल्हायां थो हैदराबाद मां। केरु भाउ? वफ़ा आमिर बलोच। वफ़ा आमिर बलोच। जी जी वफ़ा आमिर बलोच, छा था ॿुधायो? हले तो मूंखे ख़बर न आहे, लाइट ई कोन्हे, मूं अंदाज़े ते नंबर शौक़िया सिंगर सेगमेंट आहे ऐं अव्हां खे कलाम ॿुधाइणो आहे। सभ खां पहिरियों कलाम ॻायो आहे मोहम्मद जुमन सतो नवाब शाह खां। उन्हनि कलाम ॻायो आहे रुठाई रहनि पर हुजनि हयाती। ॾाढो सुठो ऐं सुरीले अंदाज़ में उन्हनि ॻायो आहे। इन्हनि खे बीट करण लाइ तव्हांखे कलाम चवणो आहे। रुठाई रहनि भला हुजनि असांखां त विसरनि कोन था, असां कुझु ॿुधायूं त कुझु बि आहे। हाणे असांजो डायरेक्टर इहा ॻाल्हि सम्झी करे मूंखे ॿुधाए त मां मञां हुनखे। अलाए छा चयो तव्हां। शायदि वफ़ा आमिर बलोच बि कलाम न ॻाए सघियो असांजो अदो ऐं ईअं ई माइक ऑन कयो वञे। भूरे बदन ते कारा तो वे सछो कया है। भूरे बदन ते कारा तो वे सछो कया है। हेॾे त ॾिसो साईं हो, हेॾे त ॾिसो साईं को विॼु थी वधियो आहे, को विॼु थी वधियो आहे। वारनि मां वराए चेरो तो चंड जीअं कढियो आहे, को ख़्याल कोन कयो तो हो। लाइन ते ॾिसूं था केरु आहे। अस्सलाम वालेकुम। या अली मदद। मौला अली मदद। केरु भाउ? नथा सुञाणो न सर, सोहेल सुमरो थो ॻाल्हायां साईं शिकारपुर खां। साईं सोहेल सुमरो साहब, असां त तव्हांखे सुञाणींदा आहियूं पर तव्हांजो नालो जेकॾहिं असां न पुछंदासीं न। मुबारक बि न ॾिनी आहे शादीअ जी। छाजी अथई? शादीअ जी मूंखे मुबारक बि न ॾिनी अथव। शादी करे छॾियो छा? शादी करे छॾियो? शादी करे छॾियो छा? अरे छो यार तव्हां न कई आहे छा? हा साईं तव्हां न कई आहे छा? तॾहिं त चवां थो करे छॾियो छा? हा साईं करे छॾियो। अलाह तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखंदो। आमीन आमीन। मुबारक हुजे भाउ, मज़ाक थो कयां। शादी तमामु ज़बरदस्त हिकिड़ो बहितरीनु अमल आहे ऐं जेको हर इंसान खे जेकॾहिं कोई न कंदो आहे त बि पछताईंदो आहे ऐं करण वारो को पछताईंदो आहे। ऐं तव्हांखे मां तुंहिंजा वार खुलिया नई शादी आहे साईं। हाणे वाह गुले न गुले तो टहक ॾिना कोई साज़ वजे न वजे तो टहक ॾिना कोई साज़ वजे न वजे। हाय हाय ओ तुंहिंजा वार खुलिया हाणे वाह गुले न गुले। हाणे त सोहेल भाउ नई शादी आहे त तव्हां ईअं चयो। सोहेल भाउ अॼु थोरो मूंसां ॻाल्हायो, मां चयो नई शादी आहे त तव्हां चओ था त तुंहिंजा वार खुलिया। 3-4 सालनि खां पोइ ख़बर तव्हांजो गानो कीअं हूंदो? ओ तुंहिंजा वार रुना। अच्छा सोहेल भाउ भाभी वेठी आहे तव्हां सां गॾु? हा साईं वेठी आहे। हा बस हा बस पोइ ठीकु आहे। भाभी पार थो हुजेव असांजो सोहेल भाउ जी, असांजो पुराणो कॉलर आहे ऐं नई शादी आहे अव्हां जी।
सो ख़्यालु रखिजो असांजे पोइ भाउ जो सफ़ा साईं साल खां पोइ वरी गामू वांगुरु ओ तुंहिंजा ॿार रुना हाणे माउ खणे न खणे पोइ पीउ खे खणा पवंदा आहिनि सो हिन वक़्तु सोहेल सुगुनो भाउ असांखे कॉल कई ऐं शादी मुबारक हुजे हुन असांजे दोस्त भाउ खे छो त शादी तमामु हिकिड़ो बहितरीनु अमल आहे ऐं तमामु सुठी ॻाल्हि हूंदी आहे शादी में काफ़ी बरकत हूंदी आहे ऐं जेकॾहिं छोकिरो छोकिरी शादी कंदा आहिनि त उन्हनि जी ज़िंदगी में बरकत पवंदी आहे असां सभु दुआ कयूं सोहेल भाउ जी ज़िंदगी बहितर खां बहितर गुज़रंदी ऐं ईअं ई असां जूं 2 कॉल्स शामिलु थी चुकियूं आहिनि हिन वक़्तु असांजे हिन सेगमेंट में जंहिंमें मोहम्मद जुमन सातो भाउ ऐं सोहेल सुगुर ही 2 कॉलर आहिनि ऐं ॾिसूं था त अॼु केरु आहे जेको शौक़िया सिंगर विन करे थो सेगमेंट ऐं लाइन ॾिसूं था केरु आहे अस्सलाम वालेकुम हेलो जी नालो ॿुधायो पंहिंजो दौर शर्मा नाब शाह केरु अथई शहबाज़ बलोच जी साईं शहबाज़ बलोच छा पिया ॿुधायो गानो कहिड़ो था ॿुधायो शौक़िया सिंगर सेगमेंट में मुंहिंजी कॉल लॻी आहे जी जॾहिं ककया थी रुसामा कारो वॻो लहे नथो थी ॾुख बि तंग व्यासामा ओ कारो वॻो लहे नथो थी ॾुख बि तंग व्यासामा ओ कारो वॻो लहे नथो तुंहिंजे अचण जी उमेद ई न आहे अब्दुल खालिक ई दई न आहे मोटी अचे त चांडिया जियामा ओ कारो वॻो लहे नथो थी ॾुख बि तंग व्यासामा कारो वॻो लहे नथो शहबाज़ ओ शहबाज़ डॉक्टर छा था चवनि डॉक्टर छा था चवनि चवंदा कारो वॻो नथो लहे दा कारो वॻो नथो लहे जी दा हेॾा अच त असां लाइ ॾियूं तव्हांखे शहबाज़ बलोच तव्हां सां प्यार आहे हिन करे तव्हां थोरो चिड़चिड़ भोग मस्ती मज़ाक बि ज़रूरी आहे पर गानो हुयो कारो वॻो लहे ई नथो सो शहबाज़ बलोच भाउ असांखे कॉल कई 3 कॉलर असांजा शामिलु थी चुका आहिनि हिन वक़्तु पर मोहम्मद जुमन सातो लाइन ते सुधा किरा अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम भाई हैदर अली छा हाल आहे ठीक ठाक हां बिल्कुल ठीक है तव्हां ॿुधायो अल्हम्दुलिल्लाह भा गुल मोहम्मद रिंद फराम बदीन भा जी 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 गुल मोहम्मद रिंद भा शो जो ही सेगमेंट ॾिसो पिया जी भा बिल्कुल हाणे ई ट्यून कयो आहे अच्छा 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 पोइ कुझु असांजा जेके कॉलर्स जिन हिसो वरितो आहे उन्हनि जा कलाम ॿुधा जी भा हिकु बार ज़रूरु ॿुधाइनि ठीकु आहे पोइ तव्हां पाण छा था ॿुधायो भा तव्हांखे मोहम्मद रफ़ी जो गीत था ॿुधायूं हाय 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 जी 14वीं का चांद हो या आफताब हो जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो 14वीं का चांद हो या आफताब हो जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो जुल्फे हैं जैसे चेहरे पे बादल झुके हुए आंखें हैं जैसे मैं के प्याले भरे हुए मस्ती है जिसमें प्यार की तुम वो शराब हो 14वीं का चांद दीवा सुठो ऐं हिन वक़्तु ही सिर्फ़ 2 लाइन्स चई करे ब्रेक ते वेंदासीं ब्रेक खां पोइ मोटी था अचूं 100 बार जन्म लेंगे
100 बार फना होंगे ए जाने वफा फिर भी हम तुम न जुदा होंगे 100 बार जन्म लेंगे 100 बार बिरे लेंगे वेलकम बैक भली करे आया मोहम्मद जुम्मन सुहेल सूमरो शहबाज बलोच ऐं गुल मोहम्मद बदीन खां हिननि दोस्तनि पार्टिसिपेट कयो असांजे शौक़िया सिंगर सेगमेंट में। सो हिन वक़्तु अञा बि कॉल वठंदासीं, ॾिसूं था त केरु आहे जेको अॼु बेस्ट शौक़िया सिंगर असांजे हिन सेगमेंट में शामिल साबित थींदो। लाइन ॾिसूं था केरु आहे। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम या अली मदद। वालेकुम सलाम साईं मौला अली मदद, कीअं आहियो? साईं ख़ैर लॻो पियो आहे। अंसार खोसो जो ॻाल्हायां, गुलशन अजीज कराची। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। खोसा साहब जी साहब शहबाज ॻाल्हाए वियो नी, माइट हुयो मुंहिंजो नवाब शाह वारो। अच्छा अच्छा कलाम ॿुधायो। हा कलाम ॿुधायां थो। हा यार कयो थम अहिड़ो कराची उचती आहे गुम मां तो चवां मूंसां सिंधी ॻाल्हाए चए थो उर्दू में बोलो तुम सिंधी मेरी जान चयाई मुंहिंजी हयाती वधाए छॾियाई जानू जाना चयो त बि तुम जब तक दिल में गम मां तो चवां मूंसां सिंधी ॻाल्हाए चए थो उर्दू में बोलो तुम वाह मूंखां पुछाई मेरा ठिकाना तिलरन आहे नवाब शाह थोड़ा थोड़ा तुम सीखा करो बस थोड़ा थोड़ा तुम सीखा करो जब तक दिल में गम मां तो चवां मूंसां सिंधी ॻाल्हाए चए थो उर्दू में बोलो तुम यार कयो तुम अहिड़ो कराची यार कयो तुम अहिड़ो कराची छुटी आहे गुम मां तो चवां मूंसां सिंधी ॻाल्हाए चए थो उर्दू में बोलो तुम। जी अदा ही काथां जो वाक़ियो आहे? अंसार खोसो असांखे कलाम ॿुधायो त यार कयो थम शायरी थोरी ॾुखी यादि न पई मूंखे। सो बहितरीनु कोशिशि हुई। ॾिसूं था त अॼु अञा मां चाहींदुसि त हिकु कॉल असां वठी सघूं था ताकी असां ॿिए ब्रेक में आया आहियूं त बि कुझु दोस्त अचनि ताकी अञा बि मुक़ाबिलो सुठो थिए। सो मोहम्मद जुम्मन सुहेल सूमरो शहबाज बलोच गुल मोहम्मद बदीन ऐं अंसार खोसो साईं कॉल कई आहे। लाइन ते ॾिसूं था हिन वक़्तु केरु आहे। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो जी अदा जी शहजाद अली मलासराम कंडियारी। शहजाद जी हा जी शहजाद छा था ॿुधायो? सॉन्ग ॿुधाइणो आहे। सॉन्ग ॿुधाईंदो जी ॿुधायो। असांखे सुहिणा विसारे न छॾिजो ॾेई प्यार दिल मां ॾेई प्यार दिल मां बेकारे न छॾिजो असांखे विसारे वाह जॾहिं आवाज़ न पियो अचे तॾहिं वाह कयूं। किनारे जी 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 थैंक यू शहजाद थैंक यू शहजाद। सम्झ में अची वियो तव्हांजो आवाज़, सम्झ में अची वियो। हिन वक़्तु असां ईंदासीं बेस्ट शौक़िया सिंगर सेगमेंट जे नतीजे जे तरफ़ त केरु आहे अॼु जो बेस्ट शौक़िया सिंगर जंहिं ॾाढो सुठो ॻायो, जंहिंमें हिन वक़्तु असां धरती टीवी जो जेको गिफ्ट वञे थो मोहम्मद जुम्मन सातो साहब। अल्फ़ाबेट सेगमेंट में शामिल थी चुका आहियूं। अवां कॉल करे सघो था हिन वक़्तु ई ऐं स्क्रीन ते असां हिकिड़ो अखर ॾींदा आहियूं। उन अखर खे तव्हां ज़हनशीन कंदा आहियो ऐं 20 सेकेंड्स में उन अखर जा जेतिरा लफ़्ज़ तव्हांजे दिमाग़ में ईंदा आहिनि तव्हां उहे हिकिड़े स्पीड सां, पर एतिरी स्पीड ताकी उहो
उहे लफ़्ज़ असांखे सम्झ में अचनि। सो टॉप स्कोर 75 आहे। काफ़ी टाइम खां अदी अफ़रोज़ जो इहो स्कोर आहे जेको हिन वक़्तु ताईं टुटी न सघियो आहे। पाण बि हुन वीचारी कोशिशि कई आहे, पंहिंजो रिकॉर्ड पाण बि नथी टोड़े सघे। सो तव्हांखे ॿुधाईंदो त हिन वक़्तु असां शामिलु थी चुका आहियूं अल्फ़ाबेट सेगमेंट में, जेको तव्हां असांखे कॉल करे सघो था कहिड़े वक़्तु बि। स्क्रीन ते नंबर अचे पियो, तव्हां नंबर डायल करे शामिलु थी वञो असांजे हिन सेगमेंट में, अल्फ़ाबेट सेगमेंट। ऐं हिन में स्क्रीन ते ईंदो अखर, स्क्रीन ते अखर ईंदो ऐं तव्हां उन अखर मां लफ़्ज़ ठाहींदा आहियो। सो इन सां गॾो गॾु मां उनखां पोइ जेके असांजा शेरो शाइरी सेगमेंट में हिसो वठण वारा हूंदा आहिनि दोस्त, उहे बि गेट रेडी थियनि। लाइन ते सूं था केरु आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम बेटा। जी केरु पिया ॻाल्हाइनि? केरु? नरगिस चांडी होदा। अदी नरगिस चांडो, ठीकु आहे अदी। स्क्रीन ते अवां वटि अखर आयो आहे नून। नून। हा जी नून अखर आहे ऐं टाइम तव्हां स्टार्ट थिए थो 1 2 3 गो। नरगिस नीम नवा नवाज न्यानी नूर नूर नबी नबी नजमा नईमल नवीद नईम नदी नमा नैना नूर न्याज न्याज नवी ना नाज़िल नादिया नाजिया नॉर्मल नादिर निरोली नान नानी नांग नारंगी नक नोडिन नजर मोहम्मद नमी तानी बहना साथे साथ नखरो नेमत नूरलान ना साने साने आजी ने नाजी निमाजी नूरिया बाद निकरो नूरिया ना सने करान नईमा नाजिम नाइला निमानी नाना निमत नूरानी ना नूरानी नशीपा नती नाश को ना नांग। 74 रिपीट। हो 5 रिपीट यानी कि 69 अदी तमामु ज़बरदस्त स्पीड रखी ऐं बहितरीन तरीक़े सां तव्हां सेगमेंट खेॾियूं आहियो, छो त तव्हां 74 ते पहुची चुकियूं हुयूं, पर 5 तव्हांजा रिपीट आहिनि, हिन जे करे 69 हिन वक़्तु तव्हांजो स्कोर आहे ऐं इहो बि ॾाढो वॾो स्कोर आहे। अॼु जे हिसाब सां ॾाढो मुश्किल हदफ़ ॾेई छॾियो तव्हां स्टार्ट में ई नरगिस चांडियो। कॉल करे ॾिसूं था त हिन 69 वारे टारगेट खे केरु थो टोड़े अॼु, यानी कि 70 जेकॾहिं कोई कंदो तॾहिं तव्हांजो ही टारगेट अचीव कोई करे सघे, पर मूंखे नथो लॻे, पर कुझु बि थी सघे थो। ॾिसूं था लाइन ते केरु आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा। हुबदार पियो ॻाल्हायां गुलशन अदीब खां। हुबदार अली जी साईं। जी साईं। ही तव्हांखे सेगमेंट जी ख़बर आहे अल्फ़ाबेट जेको असां खेॾंदा आहियूं भाउ? अखरनि जो सुवाल आहे न। जी ही अखर तव्हांजी स्क्रीन ते चयो तूए तोतो। तोए तोतो ए ताल तरो तरवादी तलवार कलीर सोलो तालो तलीरा तवो तलीर तलवार। कुझु शयूं ते तारे वारियूं तव्हां हणी छॾियूं आहिनि, तव्हांजा 7 काउंट कंदुसि। उहे बि हुबदार अली असांजे शायदि फर्स्ट कॉलर हुया, पहिरियां कॉलर हुया जेके शायदि सम्झी न सघिया, या जेकॾहिं हुननि खे सम्झ में अची, पर अॼु हुननि जी स्पीड इन करे घटि हुई त हुननि फर्स्ट टाइम कॉल कई ऐं हिननि जी प्रैक्टिस न आहे थियल हिन सेगमेंट में, छो त असां जेके रेगुलर कॉलर आहिनि उहे हिन वक़्तु एतिरा त परफेक्ट थी विया आहिनि जो भई जेको तव्हांजी मिसाल हुयो साम्हूं अदी नरगिस चांडियो केॾो सुठो हदफ़ ॾेई छॾियो आहे, अॼु जे हिसाब सां ॾाढो ॾुखियो आहे जेको मूंखे नथो लॻे त जो टुटी सघंदो। लाइन ते ॾिसूं था केरु आहे? अस्सलाम वालेकुम। कॉल ड्रॉप थी वई, का ॻाल्हि कोन्हे का, कॉल्स असां वटि तमामु घणियूं अचनि पियूं, पर ॾाढो अफ़सोस थींदो आहे उन माण्हू जी कॉल जेको काफ़ी टाइम खां ट्राई कंदो रहंदो आहे, उनखां पोइ उनजी कॉल लॻंदी आहे, वरी इत्तिफ़ाक़ सां उन डिस्कनेक्ट थी वेंदी आहे, ड्रॉप थी वेंदी आहे। सो तबियत बि थोरो नासाज़ आहे, दुआ बि कयो मुंहिंजे लाइ। ॾिसूं था त नरगिस चांडियो जो 69 जेको अॼु जो जेको हदफ़ आहे, टारगेट आहे, उहो केरु थो टोड़े, ऐं आहे थोरी मुश्किल गेम। जेकॾहिं मां पाण बि कोशिशि कयां त मां नथो सम्झां त बीट करे सघां, छो त हिन में काफ़ी ज़हन तवजो लॻाइणी पवंदी आहे ऐं तव्हां ॾाढो सुठे तरीक़े सां
जेके रेगुलर खेॾण वारा आहियो इनखे सम्झी चुका आहियो ऐं नए माण्हू जे लाइ वाक़ई बि हिकिड़ी परेशानी आहे। सो ॾिसूं था त केरु आहे अॼु जेको हिन सेगमेंट खे विन करे ॾेखारींदो। नरगिस चांडियो जो 69 यानी कि टॉप स्कोर आहे 75 ऐं अॼु नरगिस चांडियो ॾाढी ज़बरदस्त कोशिशि कई त 74 ताईं हुननि काउंट कया पर 5 हुननि जा रिपीट हुजण जे करे 69 काउंट थियनि था। 69 असां काउंट हिननि जो रिकॉर्ड आहे अॼु जो हिननि जो स्कोर आहे 69 ऐं 70 जेकॾहिं कोई कंदो 10 उहो विनर थींदो। सो ॾिसूं था त केरु आहे जेको अॼु नरगिस चांडियो खे पोइते छॾींदो पर जेको आहे ॾुखियो। फीमेल ऐं मेल्स में जेके बि कॉम्पिटिशन्स थींदा आहिनि ख़ासि करे हिन सेगमेंट में त मेल त तमामु घटि न जे बराबरि पर फीमेल काफ़ी एक्सपर्ट थी चुकियूं आहिनि हिन सेगमेंट जूं। ईअं ई शेरो शाइरी में ज़्यादातर असांजा मेल जेके हज़रात आहिनि उहे विन कनि पिया ऐं ॾाढे सुठे तरीक़े सां उहे खटनि पिया। हुन में कॾहिं कॾहिं का फीमेल बि खटंदी आहे पर शेरो शाइरी में इन में यानी कि अदब में असांजा जेके मर्द भाउर आहिनि दोस्त उहे वधीक एक्सपर्ट आहिनि। सो जेकॾहिं तव्हां कॉल जल्दी कंदा हलो लाइन ते ॾिसो था केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी अदा सर मां ज़ीशान थो ॻाल्हायां। जी ज़ीशान जी ज़ीशान किथां खां था ॻाल्हायो? साईं पक्का चांग ॻोठ रमतला चांग मां। पक्का चांग मां। ज़ीशान स्क्रीन ते तव्हांखे अखर अचे पियो शीन शी? जी नज़र अचे थो। अचे पियो। हाणे 20 सेकंड तव्हां टाइम आहे जल्दी जेतिरा लफ़्ज़ ठाहे सघो था ठाहियो। 1 2 3 शुरू। शी शेर शुरू रशीद शीरू हाँ शेरू सिराज 4 5 थी विया। टाइम हिते पंहिंजो पूरो थी चुको आहे हिन सेगमेंट जो ऐं असां अनाउंस कंदासीं त अॼु हिन सेगमेंट जी विनर यकीनन अवां जे साम्हूं आहे नरगिस चांडियो। ब्रेक जो वक़्तु आहे काॾे बि न वञो मूंसां गॾी रहिजो। धरती जो जमालो वाह वाह जमालो। तो ॾिठी सूंह जी नदी हूंदी हवा मुंहिंजी ज़िंदगी हूंदी। तो ॾिठी सूंह जी नदी हूंदी हा उहा मुंहिंजी ज़िंदगी हूंदी। हा उते रेत बि तती हूंदी हा उहा मुंहिंजी ज़िंदगी हूंदी। शेरो शाइरी सेगमेंट में भलीकार चवंदो मां सभिनीनि खे असांजा जेके बि मान वारा साईं असांजा नाज़रीन अवां ख़ासि करे हिन वक़्तु जेको ही सेगमेंट असां स्टार्ट कयो आहे ॾाढा इंटेलेक्चुअल क़िस्म जा माण्हू असांजे हिन सेगमेंट में पार्टिसिपेट कंदा आहिनि ऐं बाक़ाइदे उहे लुत्फ़ वठंदा बि आहिनि लुत्फ़ ॾींदा बि आहिनि। यानी कि अव्हां जी पोइट्री पढ़ण जो अंदाज़ असांखे कुझु वधीक ई फैंटासी में वठी वेंदो आहे ऐं बाक़ाइदे उतां सैर व तफ़री करण खां पोइ असां मोटी ईंदा आहियूं पंहिंजे हिन साॻी प्रोग्राम में। सो इहो अव्हां जो ॾांहुं हूंदो आहे जेको अव्हां खे कुदरत तरफ़ां मिलियलु आहे। सो हिन वक़्तु ॾिसूं था त शेरो शाइरी सेगमेंट में अॼु असां वटि कहिड़ा पार्टिसिपेट कनि था असांजा नाज़रीन। अस्सलाम वालेकुम। लाइन ते सुधा केरु आहे? वालेकुम अस्सलाम। सारा बात कर रही हूँ सक्खर से। सारा बात कर रही हैं सक्खर से। सारा कैसी हैं आप? अल्लाह का शुक्र है ठीक हूँ। सारा सक्खर से। सारा आज इतनी खूबसूरत पोइट्री सुनाएंगी।
ओके, क्या जिंदगी बात। का अलमिया ये नहीं कि ये बहुत जल्द खत्म हो जाती है, बल्कि जिंदगी का असल अलमिया ये है कि हम जीना बहुत देर से सीखते हैं। वाह, धरती जो जमालो, तन्हा सी जिंदगी में छोटा सा साथ तुम्हारा, इत्तेफाक ही सही पर लगता है हमको प्यारा। जैसे अकेले से एक परिंदे को मिल गया हो आसमान सारा, और जरा सी रात ढल जाए तो शायद नींद आ जाए, जरा सा दिल बहल जाए तो शायद नींद आ जाए। अभी तो कर्ब है, बेचैनियां हैं, बेकरारी है। अभी तो कर्ब है, बेचैनियां हैं, बेकरारी है। तबीयत कुछ संभल जाए तो शायद नींद आ जाए। अभी तो नर्म झोंकों में छुपे हैं तीर यादों के। अभी तो नर्म झोंकों में छुपे हैं तीर यादों के। हवा का रुख बदल जाए तो शायद नींद आ जाए। ये हंसता मुस्कुराता काफिला चांद तारों का, जरा आगे निकल जाए तो शायद नींद आ जाए। ये हंसता मुस्कुराता काफिला चांद तारों का, जरा आगे निकल जाए तो शायद नींद आ जाए। ये तूफान आंसुओं का जो उमड़ आया है पलकों तक, ये तूफान आंसुओं का जो उमड़ आया है पलकों तक, किसी सूरत ये टल जाए तो शायद नींद आ जाए। किसी सूरत ये टल जाए तो शायद इतनी नींद आ पोइट्री, जाए। ये याद है या किताब लेके बैठी हैं आप? याद पढ़ती हैं? सारा जी कॉल शायद कटिजी वई ऐं सारा असांखे कॉल कंदी आहे ऐं तक़रीबन ॾिसी करे पढ़ंदी आहे। वीचारी जो अंदाज़ हिन वक़्तु बहितर खां बहितर थींदो वञे पियो। जॾहिं सारा तव्हां पहिरियों असांखे स्टार्ट में कॉल कंदा हुयो ऐं अव्हांजो जेको पोइट्री जो अंदाज़ थोरो नॉर्मल हूंदो हुयो, हाणे बहितर थींदो थो वञे। केरु आहे लाइन ते? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, कैसे हैं? मैं ठीक हूँ। फिरोजा बात कर रही हूँ सक्खर से। फिरोजा भी सक्खर से बात करती है हमारे साथ। जी फिरोजा, सारा सक्खर से कॉल करी अभी उन्होंने और बहुत अच्छी उन्होंने पोइट्री पढ़ने की बेहतरीन कोशिश तो की है, लेकिन इस सेगमेंट में जो सबसे ज़्यादा बेहतर और ख़ूबसूरत तरीके से पोइट्री पढ़ता है, आपको पता है, वही विनर होता है। तो आज फिरोजा सक्खर से बात कर रही है, तो क्या सुनाएंगे आप? जी मैं सुनाती हूँ। वो रास्ते तय करता हूँ, वो मंजिल छोड़ देता हूँ। वो रास्ते तय करता हूँ, वो मंजिल छोड़ देता हूँ। जहाँ इज्जत नहीं मिलती वो महफिल छोड़ देता हूँ। किनारों से अगर मेरी खुदी को ठेस पहुँचे तो, किनारों से अगर मेरी खुदी को ठेस पहुँचे तो, भंवर में डूब जाता हूँ, वो साहिल छोड़ देता हूँ। वो साहिल छोड़ देता हूँ। मुझे मांगे हुए साए हमेशा धूप लगते हैं। मुझे मांगे हुए साए हमेशा धूप लगते हैं। मैं सूरज के गले पड़ता हूँ, बादल छोड़ देता हूँ। वाह 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 वाह। वंस मोर ये लाइन वंस मोर। फिरोजा ये लाइन वंस मोर। जी जी जी, ताल्लुक यूं नहीं रखता, कभी रखा कभी छोड़ा। ताल्लुक यूं नहीं रखा, कभी रखा कभी छोड़ा। जिसे मैं छोड़ता हूँ फिर मुसलसल छोड़ देता हूँ। वाह। और एक पोइट्री और, मैंने कहा वो जो लाइन थी ना कि मांगे हुए साए मुझे धूप लगते हैं, मैं सूरज के गले पड़ता हूँ, ये दोबारा होनी चाहिए आपको दोबारा। मुझे मांगे हुए साए हमेशा धूप लगते हैं। मैं सूरज के गले पड़ता हूँ, बादल छोड़ देता हूँ। वाह 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 वाह। ताल्लुक यूं नहीं रखता, कभी रखा कभी छोड़ा।
जिसे मैं छोड़ता हूँ फिर मुसलसल छोड़ देता हूँ। वाह। एक और पोइट्री। ये आंख रोने की शिद्दत से लाल थोड़ी है, मलाल है मगर इतना मलाल थोड़ी है। बस अपने वास्ते ही फिक्रमंद हैं सब लोग, बस अपने वास्ते ही फिक्रमंद हैं सब लोग। यहाँ किसी को किसी का ख्याल थोड़ी है। परों को काट दिया है उड़ान से पहले, ये खौफे हिजर है शौके विसाल थोड़ी है। मजा तो तब है कि हार के भी हंसते रहो, मजा तो तब है कि हार के भी हंसते रहो। हमेशा जीत जाना ही कमाल थोड़ी है। लगानी पड़ती है डुबकी उभरने से पहले, लगानी पड़ती है डुबकी उभरने से पहले। गुरूब होने का मतलब सवाल थोड़ी है। वाह 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 वाह। थैंक यू। ओके, बहुत अच्छा फेरोजा, आज आपने बहुत अच्छी पोएट्री सुनाई, बहुत ही अच्छी। और सबसे ज़्यादा जो अच्छी ये जो 2 लाइंस मुझे, पहले ही बात तो ये है कि आपने बहुत सारी पोएट्री बहुत अच्छी थी, एक एक लाइन बहुत कमाल की थी। लेकिन जैसे कि कोई कोई लाइन किसी को लगती है, तो ये मुझे लाइन बेहद पसंद आई। मुझे मांगे हुए साए धूप लगते हैं, मैं सूरज के गले पड़ता हूँ, बादल छोड़ देता हूँ। बहुत अच्छा लाइन ते सुता किराए। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी साईं। नवाब अली होसो हैदराबाद। जी नवाज बा, कीअं आहियो? ठीक ठाक? मां बिल्कुल ठीक आहियां। अॼु शेरो शाइरी जो मुक़ाबलो आहे, कॉम्पिटिशन आहे। तव्हां जेकॾहिं असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया हुया त तव्हांखे ख़बर पइजी चुकी हूंदी त असां वटि कहिड़नि कहिड़नि कॉलर्स पार्टिसिपेट कयो आहे। ऐं ख़ासि करे हिन वक़्तु जेका असांजी आख़िर में फिरोज़ा सखर खां जिन कॉल कई, ॾाढो सुठे अंदाज़ में हुननि पढ़ियो आहे शेर। तव्हां छा था ॿुधायो? बिल्कुलु शाइर, असां शेर ॿुधाईंदासीं। जी। हिन जीवन जी चौवाटी ते के यार मिलिया हा कुर्ब मञा, हिन जीवन जी चौवाटी ते के यार मिलिया हा कुर्ब मञा। वक़्तु जहिड़ो वाह लॻो को काॾे वियो को काॾे वियो, हिकु ॿेड़ो हो सो ॿुॾंदो वियो ताक उन जा तरंदा विया, हिकु ॿेड़ो हो सो ॿुॾंदो वियो ताक उन जा तरंदा विया। हिकु वलर हो सो विछड़ी वियो को काॾे वियो को काॾे वियो। असांजे हाल हीअं जो प्यारनि खे पतो नाहे, गुज़ारियूं था रातूं रोई सितारनि खे पतो नाहे। ॿुॾी ॿेड़ी मोहबत जी विच सीर दरिया, लेकिन उन ॻाल्हि जो किनारनि खे को पतो नाहे। खज़ां जी मुंद आई आहे, खज़ां जी मुंद आई आहे, छड़ी गुल ऐं पन विया सारा, रूअनि पोपट ऐं बुलबुल, लेकिन ॿारनि खे पतो नाहे को। नवाज़ भा असांखे शेर ॿुधायो, सुठो अंदाज़, सुठी कोशिश, बहितरीन। ऐं शायदि फर्स्ट टाइम हिन सेगमेंट में कॉल कई, हिन जे करे थोरा नर्वस या थोरो जल्दी में हिननि पढ़िया, पर अंदाज़ बहितर हुयो। लाइन ते सूं था किराए। अस्सलाम वालेकुम। मालिक तूं न छॾिजे, मालिक तूं न छॾिजे, आऊं जियां तो आसरे, सभई पाड़ू सूरन जूं हिकु लहजे मंझि लटजी, हिकु तूं न मुंहुं मटिजी बि लोक मटियो त घोरियो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो अदी सिंधु? ठीकु आहियो? ठीक ठाक, तव्हां ॿुधायो? अलाह शुक्र। मां बिल्कुलु ठीकु आहियां। ऐं हिन वक़्तु शेरो शाइरी जे हिन कॉम्पिटिशन में अव्हां आगाज़ ई शेर खां कंदा आहियो, जॾहिं बि कॉल कंदा आहियो, ऐं हुन खां पोइ बि तव्हां कुझु शेर ॿुधाईंदा आहियो। त स्टार्ट वारो ई काउंट कयूं या ॿियो बि ॿुधाईंदो? न ॿुधायां थी, त नंढड़ो मिली तव्हांजे लाइ, सभु हक़ माण्हुनि जे लाइ। जी। क्या खूब लिखा है किसी ने, क्या खूब लिखा है किसी ने, प्यास लगी थी गजब की मगर पानी में जहर था, पीते तो मर जाते न पीते तो भी मर जाते, बस यही 2 मसले जिंदगी भर हल न हुए, न नींद पूरी हुई न ख्वाब मुकम्मल हुए। वक्त ने कहा काश थोड़ा और सब्र होता, और सब्र ने कहा काश थोड़ा और वक्त होता। सुबह सुबह उठना पड़ता है कमाने के लिए साहिब, सुबह सुबह उठना पड़ता है कमाने के लिए साहिब, आराम
आराम खाने के लिए आराम निकलता हूँ आराम छोड़कर, आराम कमाने के लिए निकलता हूँ आराम छोड़कर। हुनर सड़कों पर तमाशा करता रहा और किस्मत महलों में राज करती रही। वाह। पर शिकायत तो बस इतनी है तुझसे ए जिंदगी, शिकायत तो बस तुझसे है जिंदगी इतनी, इसलिए पर चुप हूँ इसलिए कि जो दिया है वो भी बहुतों को नसीब नहीं होता। अजीब सौदागर ही वक्त भी, जवानी का लालच देकर बचपन ले गया, अब अमीरी का लालच देकर जवानी ले जाएगा। लौट आता हूँ वापस घर की तरफ। माशाल्लाह अदी सिंधु ॾाढो सुठो ऐं बहितरीन तव्हांजी पोइट्री पढ़ण जो अंदाज़, सो ॾाढो बहितरीन। ऐं हिन सां गॾोगॾु हिन वक़्तु असां वटि जेके कॉल्स थी चुकियूं आहिनि, सारा सखर खां, फिरोज़ा सखर खां, नवाज़ भा ऐं अदी सिंधु, ऐं हिन वक़्तु ॾिसूं था लाइन ते केरु। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, हैदर भाई अरसलान तो ॻाल्हायां नवाब शाह खां। अरसलान कीअं आहियो, ठीकु आहियो? जी जी अल्लाह जो शुक्र लॻो पिया। वालिद साहब तव्हांखे शाइरी ॿुधाईंदो। जी जी ॿुधायो। जी जी साईं। अॼु पिण अखड़िन सजण पंहिंजा सारिया, गलनि तां गोड़नि जूं बूंदूं बस न कनि, गलनि तां गोड़नि जूं बूंदूं बस न कनि, संभी सिक फिरनि मूंखां लोक ॾिठे न लही, रोण सां रीझनि त रातो ॾींहुं रोआं, रोण सां रीझनि त रातो ॾींहुं रोआं, चाहींदे पिरीअ खे पेरनि मंझि पवां। वाह। लती साड़ी धोआं लुड़कनि साण लतीफ़ चए। वाह। मुंहिंजे मदायुनि जी कल पिरियां पई, कॾहिं कोसा न थिया ॾोरा पोइ ॾेई, विसारे वेही तिन केचनि खे आऊं कीअं रहां, जानब मुंहिंजे जीअ में तुंहिंजी तमा पोइ, पठ काती वढ अंगड़ा अदम कर बकोर, भायां भाल संदो जे साजन सौ निहाल, आलम जा अलाह आहियूं तुंहिंजे आसरे, इहदिन सिरातल मुस्तकीम हादी थी हमराह, वाहिद कान थी वाह तो सिवा तेरे जेतरी। जी साईं हैदर भाई। जी वाह, बहितरीन बहितरीन, ॾाढो सुठो ऐं ख़ूबसूरत शइ, ॾाढो बहितरीन। ऐं हिन वक़्तु असां कॉफ़ी कॉल्स वठी चुका आहियूं। अञा हिकिड़ी कॉल वठंदासीं, लाइन ते सुधा कहिड़ा। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम। जी अदा। अदा कहिड़ा हाल आहिनि? मां बिल्कुलु ठीकु आहियां, केरु पिया ॻाल्हाइनि? जी साईं उस्ताद पप्पू ख़ासखेड़ी कोटली खां। उस्ताद पप्पू ख़ासखेड़ी। पप्पू ख़ासखेली, जी साईं ख़ासखेली साहब कीअं आहियो? अल्लाह जो शुक्र। छा पिया ॿुधायो अॼु भला असांखे? साईं शाइर ॿुधाईंदासीं। हा ॿुधायो। करे यादि असांखे रोई तूं पवंदे, ही रस्ता निहारे रोई तूं पवंदे, असांजा लफ़्ज़ जॾहिं यादि ईंदे, पंहिंजनि खे विसारे रोई तूं पवंदे, असांजो जिस्म कफ़न में हूंदो, दुश्मन खे रोआड़े रोई तूं पवंदे, जनाज़ो कांदी खणंदा मुंहिंजो रोई तूं पवंदे। जी बस यार असांखे रोआर न मुंहिंजा भाउ दोस्त उस्ताद पप्पू ख़ासखेली न कर। तमामु बहितरीन, ॿिनि माण्हुनि में ॾाढो ज़बरदस्त कॉम्पिटिशन थियो आहे ऐं बहितरीन उन्हनि पोइट्री पढ़ी आहे, जंहिंमें हिकिड़ो अरसलान जो वालिद साहब जंहिं असांखे कॉल कई, ऐं ॿी आहे फिरोज़ा सखर। हिननि ॿिन्हिनि ॾाढो ज़बरदस्त पढ़ियो आहे, बहितरीन पढ़ियो आहे, पर हिन में ज़्यादातर असां जो शाइरी में कॉम्पिटिशन में ज़्यादातर तक़रीबन जेको अरसलान जो वालिद साहब खटिया आहिनि, ही सेगमेंट खटियो आहे, विन कयो आहे। ऐं हिन में अॼु जेको फिरोज़ा हिकिड़ो बहितरीन शेर पढ़ी, हिकिड़ी बहितरीन कुझु चंद लाइनूं अहिड़े अंदाज़ में पढ़ियो, छो त नओं माण्हू मथे एतिरो महिनत करे अचे इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। पर ॿिनि में ज़बरदस्त कॉम्पिटिशन थियो आहे, जंहिंमें अरसलान जो वालिद साहब ऐं फिरोज़ा 20-19 आहे।
इनाम वेंदो अरसलान जे वालिद साहब ॾे। ब्रेक जो वक़्तु आहे। हिन ख़ूबसूरत शेर सां ब्रेक वठंदुसि। मुझे मांगे हुए साए धूप लगते हैं, मैं सूरज के गले पड़ता हूँ, बादल छोड़ देता हूँ। कार्यक्रम जो मूंसां गॾु रहिजो। दिल हो गया है तेरा दीवाना, अब कोई जचता नहीं, नादान है समझता नहीं, बिन तेरे रहता नहीं। दिल हो गया है तेरा दीवाना, अब कोई जचता नहीं, आवाज भी वेठल है, पोइ बि गाया पयो, दिल जो आहे दीवानी मुंहिंजी, पो दोस्तो छा कयां। वेलकम बैक। 4 कलर्स जा सभ खां पहिरियां अवां ही बैलून्स ॾिसी छॾियो जेके तव्हांजे साम्हूं हिन वक़्तु स्क्रीन ते नज़र ईंदा हूंदा या अचनि पिया, अची विया। ओके, येलो, ब्लू, ऑरेंज, ग्रीन, हिन रंगनि जी बि पंहिंजी कहाणी आहे। अलाए केतिरा अहिड़ा माण्हू आहिनि जिन खे येलो कलर सुठो लॻंदो आहे, यानी कि उहो अट्रैक्ट कंदो आहे माण्हुनि खे। किन खे ब्लू, किन खे ऑरेंज, किन खे ग्रीन। ऐं हिन सेगमेंट में महिनत त का ख़ासि न हूंदी आहे, सिर्फ़ु कलर चूज़ करिणो पवंदो आहे। ऐं कलर चूज़ करण खां पोइ ख़बर पवंदी आहे त कहिड़ो विनर बैलून आहे। लाइन ते ॾिसूं था पहिरीं कॉल कंहिंजी आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर, शफीक अहमद भान सैदाबाद। जी जी साईं, शफीक अहमद भान सईदाबाद खां भाउ। जी साईं। कहिड़ो कलर खणो पिया? सर ब्लू। कहिड़ो कलर साईं? ब्लू। ब्लू सर, ब्लू, स्काई ब्लू। जी सर। ठीकु आहे वाह। शफीक भान सईदाबाद खां असांखे कॉल कई जंहिं स्काई ब्लू कलर चूज़ कयो आहे। ऐं ईअं ई ॾिसूं था त हिन वक़्तु ग्रीन कंहिंजे नसीब में थो अचे, येलो कंहिंजे नसीब में थो अचे ऐं ऑरेंज कंहिंजे नसीब में थो अचे। का ख़बर न आहे, कौनो गिनती न आहे किस बैलून में विनर की पर्ची है। टेन टेन ॾिसूं था लाइन थी करे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम सर। सर अदनान तो ॻाल्हायां। अदनान, एॾे 4-5 कालू माशाअल्लाह, वाह वाह साईं। जी अदनान, कहिड़ो कलर चूज़ कयो था? ग्रीन सर। कहिड़ो कलर खणो था साईं? ग्रीन सर, ग्रीन। ग्रीन, अच्छा जी सर। ठीकु आहे। अरसलान, अदनान ऐं उस्ताद जुमन सतो साहब, पाण कढी पाण खा, पाण कढी पाण पी, लाहौती जो ऐलान आहे, पाण कढी पाण पी। लाइन ते ॾिसूं था केरु। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, 2 कॉल्स अची चुकियूं आहिनि। स्काई ब्लू ऐं ग्रीन कलर चूज़ थी चुका आहिनि। बाक़ी 2 कलर बचा आहिनि जंहिंमें हिकिड़ो आहे येलो ऐं ॿियो आहे ऑरेंज। लाइन ते ॾिसूं था केरु। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हैदर भामा फहमीदा पई ॻाल्हायां, बान सीदाबाद। अच्छा, फहमीदा बान सईदाबाद खां। हेॾां आवाज़ अचे ई कोन थो, मूंखे कन में अचे पियो, कंट्रोल रूम में त अचे पियो आवाज़, पर हिते छो न पियो अचे आवाज़? स्क्रीन में अचे थो? हाँ ठीकु आहे, ओके, हाणे आवाज़ अचे पियो। जी अदा। हाँ, केरु पिया ॻाल्हाइनि? फहमीदा भान सीदाबाद खां। जी अदी फहमीदा। ऐं हिन वक़्तु कहिड़ो कलर तव्हां खणो पई? 2 कलर बचा आहिनि। जी, येलो ऐं ऑरेंज।
ऑरेंज ऑरेंज अदी फहमीदा ऑरेंज कलर चूज़ कयो आहे। बाक़ी बचो आहे आख़िरी कलर ऐं हुनखे चवणो पवंदो बाबा येलो। ॾिसूं था वक़्तु बि असांजो इख़्तिताम ते अचे पियो, मोकिलाणी थींदी आहे वक़्ती तौर जी ऐं उनखां पोइ असां वरी नेक्स्ट डे ते ईंदा आहियूं। सो पंहिंजो खोड़ सारो ख़्याल बि रखो ऐं हिन सां गॾोगॾु असांजो यूट्यूब धरती टीवी जो चैनल सब्सक्राइब कयो, धरती जो जमालो। तव्हां उते पंहिंजो प्रोग्राम ॾिसी सघंदा आहियो ऐं जेकर कोई पर्सनल हैदर कादरी खे जॉइन करणु चाहे थो त हैदर कादरी ऑफिशियल मुंहिंजो पेज आहे ऐं हैदर कादरी यूट्यूब मुंहिंजो चैनल आहे, तव्हां सब्सक्राइब करे सघो था। लाइन ते सुधा किराए अस्सलाम वालेकुम। हेलो जी रे आवाज़ न पियो अचे सम्झ में, अलाए छा कयो साईं। मां चयो ही आख़िरी बैलून बचो आहे जंहिंजो कलर आहे येलो ऐं अव्हां जो नालो छा आहे? अहमद अली सोडर थो ॻाल्हायां वारा खां। केरु साईं? अहमद अली सोडर। ठीकु आहे अहमद अली भाउ, तव्हांजी कॉल शामिल थी चुकी आहे। तव्हांजो येलो कलर आख़िरी बचो हुयो, उहो तव्हांजे नसीब में आयो आहे ऐं हिन वक़्तु शफ़ीक, अदनान, फामिदा, अहमद अली 4 कॉलर हुया जिन असांखे कॉल कई। सभ खां पहिरियां येलो कलर जेको आख़िरी असांजे दोस्त कॉल कई आहे उन बैलून चओ पंहिंजे नसीब खे भाउ, चओ पंहिंजे नसीब खे। अहमद अली भाउ आख़िर में पर तव्हांजो ॾोह न हो, तव्हां वटि चॉइस ई न हुई, इन जे करे तव्हां वटि जेकॾहिं चॉइस हुजे हा त तव्हां वटि ऑप्शन खोड़ हुया ऐं उन ऑप्शन्स जे ज़रिए तव्हां बाक़ाइदे खटी बि सघो पिया। वरी कोशिश कजो, ट्राई अगेन। ऐं हिन वक़्तु असां ईंदासीं ऑरेंज। ऑरेंज कलर ॾिसूं था त फाहमीदा बान सईदाबाद खां अदी हिन चूज़ कयो हुयो ऑरेंज कलर। फुकड़े जो रंग अदी सही चूंडियो, हा। बाक़ी बचो आहे ग्रीन। कटी आयो ख़ैर सां। लख लाइक अव्हां जा, अव्हां ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ सां असांजे हिन शो में पार्टिसिपेट कंदा आहियो, ॾिसंदा आहियो, लाइक कंदा आहियो। सुभाणे सेम टाइम ते हैदर कादरी अव्हां सां गॾु हाज़िर थींदो। तेसि ताईं जे लाइ इजाज़त। धरती जो जमालो, वाह वाह जमालो। जमालो वाह जमालो वाह वाह जमालो थींदो जमालो बि चाह सां। वाह जमालो वाह वाह जमालो दिल जा जिगर ऐं साह सां।